ॿिए पासे सिंध जे गवर्नर मोहम्मद निहाल हाशमी सां नॉर्थ कराची एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री जे वफ़द मुलाक़ात कई आहे। वफ़द सदर फैसल मुइज़ ख़ान जी अॻवानी में गवर्नर सिंध सां मुलाक़ात कई आहे। सनतकारनि खे दरपेश मसइलनि सिक्योरिटी, पाणी नेकाल ऐं इंफ्रास्ट्रक्चर बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। वापारनि खे भत्ते ऐं भुंग जूं पर्चियूं वसूल थी रहियूं आहिनि। फैसल मुइज़ ख़ान जो चवणु आहे त सनतकारनि जी असी OBI सां लाॻापियल शिकायतुनि जो फ़ौजी इज़ालो कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हमेशह सनतकारनि खे सहूलियतूं फ़राहम करण जी पॉलिसी इख़्तियार कई आहे। अहम ख़बर खां मूंखे आगाह करे सिंध जे गवर्नर मोहम्मद निहाल हाशमी सां नॉर्थ कराची एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री जे वफ़द मुलाक़ात कई आहे। वफ़द सदर फैसल मुइज़ ख़ान जी अॻवानी में गवर्नर सिंध सां मुलाक़ात कई। सनतकारनि खे दरपेश मसइलनि सिक्योरिटी, पाणी नेकाल ऐं इंफ्रास्ट्रक्चर बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई। वापारनि खे भत्ते ऐं भुंग जूं पर्चियूं वसूल थी रहियूं आहिनि। फैसल मुइज़ ख़ान जो चवणु आहे त सनतकारनि जी OBI सां लाॻापियल शिकायतुनि जो फौरी इज़ालो कयो वञे।